अस्सलाम वालेकुम। हर साल सियारे जी मुंद में मां गरम कपिड़ा वठी मुख़्तलिफ़ जायुनि ते विरहाईंदी आहियां, जेके मां लुंडा बाज़ार जा सेकेंड हैंड वठंदी आहियां। ज़ाहिरी ॻाल्हि आहे त नओं त नथो वठी सघिजे, त उहे मां मुख़्तलिफ़ वीकली बाज़ारनि मां, संडे बाज़ार, जुमा बाज़ार, इन्हनि मां वठंदी आहियां, जेके मूंखे काफ़ी महांगा पवंदा आहिनि। वक़्त सां गॾु गॾु हिते बि शयूं एॾियूं महांगियूं थी वियूं आहिनि जो हाणे मिडिल क्लास ऐं सफ़ेद पोश माण्हू बि हितां था वठनि ऐं ग़रीब माण्हू हितां बि नथो वठी सघे। सो हिन साल मां सोचियो त इहे शयूं जेके मां वठां थी, स्वेटर्स रिआयत सां बि अगरि मिलनि था त मूंखे 150, 200, 300, 400 इहो रेट थो थिए, आम हिकिड़ी एवरेज क्वालिटी। त मूंखे इहे पोइ ॾाढा महांगा था पइजी वञनि ऐं मां केसि ताईं कंहिं ताईं पहुचाए सघंदमि, नथी पहुचाए सघां। इन करे हिन दफ़े मां पूरो हिकिड़ो बंडल घुरायो आहे। ऑनलाइन मां सर्च कयो, यूट्यूब ते मां कुझु वीडियोज़ ॾिठियूं, उतां हिकिड़ो मां नंबर खयों शेरशाह मार्केट कराची जो, उन सां मां कॉन्टेक्ट कयो। हीअ 80 किलो जो हिकिड़ो वॾो बोरो, वॾो पैक थियल, सील थियल, वायर्स में वेढ़ियल बंडल हो, जेको मां घुरायो आहे 15,000 में। प्लस मां हिन खे घर ताईं पुॼाइण जो जेको किरायो शेरशाह खां मुंहिंजे घर ताईं, उहो 1,500 रुपया राइडर वरितो। त जेकॾहिं मां हिन जो हिसाबु कयां, हिन मां निकिता 290 स्वेटर, जेको सेलर जो चवणु हो त 280 या 300 स्वेटर्स हूंदा, त 290 निकिता, सही चवणु हो हुनजो। सो मां उहे घुराया आहिनि। 98% बहितरीनु स्वेटर्स आहिनि, ॿारनि जा घुराया आहिनि सभु, ऐं 2% किन जा बटण छिगल हुया या किन जी क्वालिटी ईअं तमामु मेरा या पुराणा हुया, त उनजो को मसइलो न आहे। जॾहिं एॾे वॾे पैमाने ते घुराइजे त थोरी घणी जी गुंजाइश रहंदी आहे। ऐं उन सां गॾु मां जूता बि घुराया आहिनि, उन्हनि जो हिसाबु किताबु अलॻि आहे। त जेकॾहिं तव्हां बि पंहिंजे इलाइक़े में विरहाइणु चाहियो, कंहिं बस्तियुनि में विरहाइणु चाहियो, त इहो आइडिया तव्हांजे लाइ बि आहे। ऐं शूज़ जी क्वालिटी बि माशाल्लाह तमामु बहितरीनु हुई। हे आम लुंडा बाज़ार मां तव्हां वठो त तव्हांखे 500-600 खां घटि कोन ॾींदा, पर मूंखे हिननि 150 रुपए जो हर पेयर ॾिनो आहे। पर पेयर मां 150 रुपया पे कया आहिनि, ऐं हे 100 पेयर खां घटि न ॾींदा आहिनि जूता। हे बि सील हुयो, बोरो इहो सिबियल हो, मां खोलियो आहे। तव्हां सां शेयर करण जो मक़सदु इहो आहे त अकेलो अगरि को नथो करे सघे, तॾहिं बि 2-3 ॼणा गॾिजी बि अहिड़े क़िस्म जो कमु करे सघनि था। मां उन माण्हू जो नालो ऐं फ़ोन नंबर कमेंट्स में, फस्ट कमेंट में ॾेई छॾींदमि, उहो तव्हां चेक करे वठिजो। ऐं मां त चवंदमि बहितरीनु कमु आहे इहो। त मां हिन जी अगरि हाणे स्वेटरनि जी क़ीमत हणां थी त मूंखे तक़रीबन 55 या 60 रुपीज़ पर स्वेटर पियो आहे, डिलीवरी चार्जिस मिलाए करे। त केॾी आसानी आहे। तव्हां सोचो किथे 250, 300, 200 स्वेटर जी क़ीमत हुजे ऐं किथे उहो 50-60 रुपए में असांखे मिली वञे, त असां घणे खां घणे माण्हुनि जी मदद करे सघंदासीं। त हे लॉट घुराइण जो मतिलबु इहो ई आहे त जीअं सस्ते में मूंखे शयूं मिली सघनि। त हीअ मां घुरायूं आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह हिननि खे खोलियो अथमि। इन्हनि जा मां बंडल्स अलॻि कया आहिनि, त नंढी साइज़ जा अलॻि आहिनि, वॾी साइज़ जा अलॻि आहिनि ऐं मीडियम साइज़ जा अलॻि आहिनि। त इन पैकिंग बि इन्हनि जी ईअं अलॻि अलॻि कंदमि, ऐं जिते बि खणी वेंदमि मां विरहाइण जे लाइ, उते पोइ मूंखे आसानी थींदी त कहिड़ी साइज़ जे ॿार लाइ कहिड़े वारे बंडल में असांखे ॾिसणो आहे। सो अलाह साईं क़बूलु करे उन्हनि सभिनीनि जो ॾिनो जेके मूंसां हिन कम में शामिलु आहिनि। ऐं मां बिल्कुलु बि अकेली हिन कम में शामिलु न आहियां। के अकेले माण्हू जो वस बि न आहे त एॾे वॾे पैमाने ते हिन महांगाई जे दौर में कमु करे सघे। तंहिंजे करे ज़रूरी आहे त कुझु माण्हू मिली जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो कमु कनि त ॾाढो भलो थी वेंदो। तव्हां इहो सोचियो त हिन दौर में इंतिहाई मिसकीन, मज़दूर माण्हू, मजबूर माण्हू जॾहिं 2 वेलनि जी मानी पंहिंजी औलाद खे नथो खाराए सघे पेट भरे, कपिड़ा वठण त उन्हनि जे लाइ वॾी ॻाल्हि आहे। अॻु में हूंदो हो लुंडा बाज़ार ग़रीबनि जी बाज़ार हूंदी हुई, ऐं हाणे उहा बि अमीरनि जी बाज़ार थी वई आहे। ख़ुशहाल माण्हू, सफ़ेद पोश माण्हू, मिडिल क्लास माण्हू, सभु उहे था वञनि। ग़रीब माण्हू हितां बि नथो वठी सघे। जेको कमाईंदो ई हुजे 500 रुपया ॾिहाड़ी, त उहो हितां 200-300 रुपए जो स्वेटर कीअं वठंदो। तंहिंजे करे असां सभिनीनि जी ज़िमेदारी आहे, असां जेके ख़ुशहाल आहियूं, असां जेके वस वारा आहियूं, जिन जी थोरी घणी पहुच आहे, जिन खे अलाह अक़ुलु ॾिनो आहे, शऊर ॾिनो आहे, सम्झ ॾिनी आहे, त असांजो फ़र्ज़ु आहे त असां ॿियनि जे लाइ कुझु कयूं। ऐं पूरे असांजे मुल्क में गुरबत जी इंतिहा आहे। ईअं न आहे त को असांखे ग़रीब न मिलंदो। पंहिंजे सराउंडिंग में ॾिसो, असां वटि पंहिंजा कम वारा माण्हू आहिनि, असांजा ॻोठ आहिनि, ऐं केतिरा ई एतिरा सफ़ेद पोश माण्हू आहिनि जेके महिनत जो कमाए मुश्किल सां गुज़ारो था कनि। त उन्हनि जे लाइ इहा वॾी मदद थी वेंदी।
ग़रीब त खुलेआम कंहिंखां घुरी बि सघे थो, सफ़ेद पोश महिनती माण्हू इज़तदार माण्हू कंहिंखे चई बि नथो सघे। त इहो जेको आहे असांजो ज़िम्मो आहे, अलाह साईं फ़र्ज़ु कयो आहे असां ते त ॿियनि जी मदद कयो। ऐं ज़िंदगी उहा ई आहे, अपने लिए तो सभी जीते हैं इस जहाँ में, है ज़िंदगी का मक़सद औरों के काम आना। सो हिन में बेस्ट क्वालिटी जा बि स्वेटर आहिनि, एवरेज क्वालिटी बि आहे, ऐं ख़राबु क्वालिटी जीअं मां चयो त ख़राबु क्वालिटी बि 2% निकिता। सो